हमले की मनसूबाबंदी कंदड़न के कानून के कटड़े में आंदो वने। जवाबी कार्रवाई ते पाक फौज जे जवानन के सलाम पेश करियां तो बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त दहशतगर्दन की सुञाणप करे संदन सरपरस्तन के कटड़े में आंदो वने। बिलावल भुट्टो ज़रदारी वधिक चयो त दहशतगर्द माफ़ी जे क़ाबिल न आहिनि। दहशतगर्दन की सुञाणप करे संदन सरपरस्तन के कटड़े में आंदो वने। अवां खे ॿुधायूं त अॻूणी सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ग्वादर में सिक्योरिटी फोर्सेस जे काफ़िले ते हमले की मज़म्मत कई वई आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त दहशतगर्द पंहिंजे नापाक इरादनि में कॾहिं बि कामयाब नथा थी सघनि। दहशतगर्दन के मुल्क दुश्मन समझी संदन वजूदी खत्म कयो वञे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमले की मनसूबाबंदी कंदड़न के कानून के कटड़े में आंदो वञे।